नाजरीन, आप देख रहे हैं खबर 4 न्यूज़ और मैं हूँ हिबा नवाब। खबर शामिल करेंगे टंडोला यार से। टंडोला यार में कागजात नमज की फार्म जमा कराए गए, जिसमें टंडोला यार NA 217 पर 23 फार्म जमा हुए। PS 58 पर 28 फार्म जमा हुए, जिसमें पीपल्स पार्टी के सैयद अली नवाज शाह, सैयद जिया अब्बास शाह, GDA के डॉक्टर राहिला गुल मंगसी, मोहसिन मंगसी, PTI के अली पला, शकील पला, राशिद मेयो, MQM के जमील अहमद खानजादा, आजम कायम खानी, जमात इस्लामी के राव जावेद, जमीयत उलमा इस्लाम के अब्दुल शकूर थिबो, नून लीग के डॉक्टर पीताज जिलानी और दीगर शामिल हैं। तव्हां ॾिसो था हज़ारनि में दोस्त आहिनि ऐं सॼे रस्ते ते हज़ारनि में दोस्त बीठा हूंदा। असांजी तकरीर हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी सां गॾु रही आहे। हींअर अलाह जी महिरबानी तव्हां जज़्बो ॾिसो दोस्तनि जो, भाउरनि जो, बिरादरनि जो, चङे मुड़ुसनि जो, मौजूदनि जो, आवाम जो, पूरे रस्ते ताईं तव्हांखे दोस्त यार मिलंदा। इंशाअल्लाह ताला हिकिड़ो तव्हांखे ईद जो ॾींहुं नज़र ईंदो। एजेंट आहे इहो ई प्यार मोहबत। ऐं तव्हां ॾिठो हूंदो टंडोला यार में हर हवाले सां कम थिया हूंदा, पूरी सिंध में थिया हूंदा। एजेंट आए तॾहिं थी दोस्त मौजूदीन गॾु आहिनि। आपने देखा है इस टेन्यूअर में जो मुझे मनसब मिला, मेरी ये कोशिश रही है कि इस इलाके की बेहतरी के लिए काम करूं, और आपकी ये कैमरा की आग गवाही देगी। हर इलाके में कोई न कोई स्कीम आपको नज़र आएगी डेवलपमेंट के हवाले से, और हमारा यही आगे भी यही जो है, और इंशाल्लाह हम खिदमत पे यकीन रखते हैं। आप दूसरों सूबों से भी देख लें, सिंध प्रोविंस में जितने काम हुए हैं किसी और सूबे में इतने। हबीब जे बारगाह में ज़िले टंडोला यार जी आवाम जे लाइ दुआ थी कयां त अल्लाह पाक करे, अल्लाह जो हबीब करे, ज़िले टंडोला यार जी आवाम हमेशा आबाद रहे, शाद रहे। ऐं इन्हनि ज़ालिमनि खां जेके 15 साल हिते मुसलित रहिया आहिनि, करप्शन जो जिन्हनि बाज़ार गरम कयो आहे, हिननि खां इंशाअल्लाह मां, मुंहिंजो पुटु, मुंहिंजी भेण अल्लाह जे हबीब जे हुकम सां, अवाम जी ताक़त सां इंशाअल्लाह हिन ज़िले खे आज़ादु कराईंदासीं इंशाअल्लाह। ऐं पाण क़ौमी असेंबली क़ौमी असेंबली 217 ॿिन्ही सूबाई असेंबलियुनि ते इंशाअल्लाह हिकिड़ो फॉर्म भरे अचूं पिया, ॿियो वञूं पिया इंशाअल्लाह भरण। मां ऐं मुंहिंजो पुटु मोहसिन इंशाअल्लाह असां टिनी सीटनि ते इलेक्शन कॉन्टेस्ट कंदासीं, ऐं अवाम जी ताक़त सां इंशाअल्लाह 8 फरवरी ते अवामी रेफरेंडम में इंशाअल्लाह अल्लाह पाक, अल्लाह जो हबीब मौला गाज़ी अब्बास असांखे कामयाब कंदो इंशाअल्लाह। पीपल्स पार्टी के खिलाफ सदाई इलेक्शन में टफ टाइम थींदो आहे, चाहे मरकज़ में हुजे चाहे सूबे में हुजे। एतिरा त ठहंदा रहंदा आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जड़ूं अवाम में आहे, अवाम हुन सां गॾु 217 NA ते मूं फॉर्म जमा करायो आहे PTI जे तरफ़ां, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां ही मुंहिंजो फॉर्म आहे। ऐं इमरान खान अॼु अगरि जेल में वेठो आहे त उहो पंहिंजे करे वेठो आहे, उहो तव्हांजे करे वेठो आहे, उहो असांजे ॿारनि जे करे वेठो आहे। उनखे पंहिंजी ज़ाती का लालच नाहे, उन जा ॿार ॿाहिरि मुल्क में आहिनि, उनखे दौलत शोहरत इहे ॿई शयूं पहिरीं मिलियल आहिनि, पर हू हिन पाकिस्तान जे करे अॼु जेलुनि में आहे। त असीं सम्झूं था त हू सचो माण्हू आहे ऐं असीं उन सां गॾु आहियूं ऐं उन जे जथे सां गॾु आहियूं। त 217 ते इंशाअल्लाह ताला इलेक्शन कंदासीं ऐं पार्टी जी टिकट है इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी कटी थी लेटर में। समझते हैं कि जो इलेक्शन फरवरी में होने जा रहे हैं ये फेयर और फ्री फेयर इलेक्शन होंगे? बिल्कुल फ्री एंड फेयर इलेक्शन होंगे, क्यों नहीं होंगे? ये तो खामखा अफवाहें दी जाती हैं। अब ये तो हमेशा ही कहा जाता है कि फ्री एंड फेयर इलेक्शन नहीं हुए पाकिस्तान में, लेकिन ऐसी कोई बात नहीं है। इंशाअल्लाह ताला फ्री एंड फेयर इलेक्शन होंगे, और ये तो कोर्टों ने ही हुक्म दिया है कि अपना इलेक्शन होनी चाहिए और फ्री एंड फेयर होंगे इंशाअल्लाह। दूर सां न लाॻा पियल हुजनि, उन्हनि माण्हुनि खे इहो चवां थो त हीउ वक़्तु आहे, अवां पंहिंजे जेके वोट जी हिफ़ाज़त करियो। अवां जो माण्हू त अचे थो, ॾिसो मुतबादिल त बीठो आहे न, अवां जे साम्हूं बीठो आहे। अवां पंहिंजे मुतबादिल खे कीअं सपोर्ट कंदो? अवां पंहिंजे मुतबादिल खे वोट जी सूरत में सपोर्ट कंदो। अवां करप्शन, गुड गवर्नेंस समेत जेके बि अवां जा जेके मक़ामी जेके सोशल जेके इशूज़ आहिनि, अवां असेंबली में कंहिंखे था मोकिलणु चाहियो? असलम लगारी खे तव्हां मोकिलणु चाहियो या कंहिं ॿिए माण्हू खे मोकिलणु था चाहियो? उनजी 5 सालनि जी कारकर्दगी खे बि ॾिसो। ऐं इहो बि सम्झां थो, इहो असांजो मुआशिरो में ईअं शयूं न आहिनि त माण्हू मैनिफेस्टो या मंशूर ॾिसी वञी वोट ॾिन।
माण्हू शख़्सियत ॾिसी वञी वोट ॾियनि। हिते माण्हुनि खे ॿकिरियुनि रिढनि वांगुरु गाॾियुनि में भरे पोलिंगनि ते खणी अचिबो आहे, वोट ॾिबो आहे। हाणे ही उन्हनि माण्हुनि ते ज़िमेदारी आहे, टंडो अलायार जे शऊर ते ज़िमेदारी आहे। असां सम्झूं था त टंडो अलायार जो शऊर अॻियां अचे, पंहिंजे क्लास सां बीहे, पंहिंजे तबिके सां बीहे। हिननि करप्ट हुक्मराननि मां अवां जी तॾहिं जान छुटंदी, अवां जो सभु कुझु खाई था वञनि। अवां जी सिहत कोन्हे, अवां जो इलाजु कोन्हे, अवां जो स्कूल कोन्हे, अवां हिननि खां का शइ कोन था पुछी सघो। पर उन जो जमहूरी प्रोसेस ही आहे जेको अॼु पाण हिते बीठा आहियूं। अवां पंहिंजे वोट जे ज़रिए अवां तब्दीली आणे सघो था।